नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ नासी कराची में ज़िलज़िले जा लोडा महसूस कया विया आहिनि। गुलशन इकबाल, गुलशन हदीद, फेडरल बी एरिया, कोरंगी समेत ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका महसूस कया विया आहिनि। ज़िलज़िले सबबि माण्हू ख़ौफ़ विचां घरनि, दुकाननि ऐं ऑफिसुनि खां ॿाहिरि निकिरी आया। कराची में ज़िलज़िले जा लोडा महसूस कया विया आहिनि। गुलशन इकबाल, गुलशन हदीद, फेडरल बी एरिया, कोरंगी समेत ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका महसूस कया विया आहिनि। ज़िलज़िले सबबि माण्हू ख़ौफ़ विचां घरनि, दुकाननि ऐं ऑफिसुनि खां ॿाहिरि निकिरी आया। एक भेरो ॿीहर अहम ख़बर बाबत तव्हांखे अपडेट कंदासीं। कराची में ज़िलज़िले जा लोडा महसूस कया विया आहिनि। गुलशन इकबाल, गुलशन हदीद, फेडरल बी एरिया, कोरंगी समेत ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका महसूस कया विया आहिनि। ज़िलज़िले सबबि माण्हू ख़ौफ़ विचां घरनि, दुकाननि ऐं ऑफिसुनि खां ॿाहिरि निकिरी आया। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर इसाक सरकी सां। इसाक, कराची में ज़िलज़िले जा लोडा महसूस कया विया आहिनि, इन बाबति अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल सामा, ॾिसो कुछ देर पहिरियां ही ये जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके ज़लज़ले जा लोडा आहिनि उहे महसूस कया विया आहिनि। गुलशन इकबाल, गुलशन हदीद, मलीर, स्कीम टेटरी ऐं गुलिस्तान जोहर जा बि इलाइक़ा आहिनि जिते जेको आहे ज़लज़ले जा जेके लोडा आहिनि उहे महसूस कया विया आहिनि। ॿुधायो वञे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके मस्जिदनि में आज़ानियूं आहिनि उहे पियूं ॾिनियूं वञनि ऐं जेके आम माण्हू हुआ उहे ख़ौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी विया आहिनि ऐं उन्हनि जेको अल्लाह पाक जो विर्द जेको आहे उहो शुरू कयो वियो आहे। गुलशन हदीद वारे इलाइक़े में ॿुधायो वञे त उते जेको आहे बिजली बि बंदि थी वई आहे ऐं जेके आम माण्हू हुआ उहे घरनि खां ॿाहिरि निकिरी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते जेको आज़ानियूं पियूं ॾिनियूं वञनि। कुझु देरि पहिरियों ई जेका इहा असांखे ख़बर पई आहे त जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़लज़ला आया आहिनि, लोडा महसूस कया आहिनि, जंहिंमें न्यू कराची, फेडरल बी एरिया, नॉर्थ नाज़माबाद वारो बि इलाइक़ो आहे जिते जेके घटि तरीन जेके ज़लज़ले जा लोडा आहिनि उहे महसूस कया विया आहिनि। ॿुधायो वञे त ज़लज़ले लोडनि जे करे जेकी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली आहे उहा बि अचानक बंदि थी वई आहे ऐं ॿुधायो वञे त के इलेक्ट्रिक जी जेकी टीम आहे उहा बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुची चुकी आहे ऐं कुझु देरि पहिरियों ई ज़लज़ले जा जेके लोडा महिरबानी तफ़सील आहे।